बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं साथियो, मां आहियां हाकिम अली नाले जो। गुज़िरियल दफ़ी तव्हांजे साम्हूं बायोलॉजी में मुख़्तलिफ़ साइंटिस्ट जे कंट्रीब्यूशन जो टॉपिक शेयर रखियोसीं ऐं उन खां पोइ खोड़ सारे साथियुनि जो इहा सजेशन आई त सर असांखे जेके ॿिया साइंटिस्ट आहिनि उन्हनि जे बारे में तहक़ीक़ी बायोलॉजी में कंट्रीब्यूशन ते बि असांखे टॉपिक सिंधी में घुरिजे। अॼु द कंट्रीब्यूशन ऑफ नॉन मुस्लिम साइंटिस्ट इन द फील्ड ऑफ बायोलॉजी टॉपिक ते तव्हांजे साम्हूं तबसरो कंदासीं, डिस्कस कंदासीं। लेकिन नॉन मुस्लिम साइंटिस्ट अचनि था पिया बायोलॉजी में कंट्रीब्यूशन जे लाइ, हुन में सभ खां पहिरियों अरिस्टोटल जो नालो अचे थो पियो। हिन जो जेको पीरियड आहे कंट्रीब्यूशन वर्क जे हवाले सां, उहो पीरियड 382 खां 322 AD ताईं आहे। हिन जो जेको अहम ऐं बहितरीनु जेका किताबु आहे उहा आहे हिस्टोरिया एनिमलिया। हिन साइंटिस्ट जी जेका अहम कंट्रीब्यूशन आहे बायोलॉजी में उहा आहे त ही क्लासिफाइड द एनिमल एंड कॉल्ड एज फाउंडर ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। इन्हनि मुख़्तलिफ़ जानवरनि खे क्लासिफाइड कयो आहे, डिवाइड कयो आहे, माना विरायो आहे मुख़्तलिफ़ तबक़नि, ऐं इहो चयो आहे त जेका बि असांजी बायोलॉजिकल जेका विरासत आहे उनजो बुनियादु जेको आहे उनजो बुनियादु जेको आहे उहो हिन खे कंसिडर कयो वेंदो आहे। ही क्लासिफाइड एनिमल इन 2 यूनिट। इन जानदारनि खे 2 हिसनि में डिवाइड कयो आहे या 2 सेक्शन में डिवाइड कयो आहे, जेनस माना जिन्स एंड स्पेशीज़। ऐं स्पेशीज़ माना हिकिड़ो पर्टिकुलर पार्ट बुनियादी तरह, जीअं इंसानु आहे, रिड आहे, बकरी आहे, हुनजा अलॻि अलॻि पार्ट हूंदा, हुनजा अलॻि अलॻि जिन्सूं थियनि थी पई। एंड विच वाज कॉल्ड द एडोस। अरिस्टोटल जो कंहिं अहम कंट्रीब्यूशन असांजो हिन किताब जो बुनियादु हिस्टोरिया एनिमलिया एंड एनिमल्स कंसिडर द बेसिक यानी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन पार्ट। उन खां पोइ थियोप्रासिस साइंटिस्ट जी कंट्रीब्यूशन आहे। ही एक्सेप्टेड सेक्स इन प्लांट एंड डिज़ायर्ड अबाउट 500 प्लांट। इन बूटनि जे अंदरि मुख़्तलिफ़ जिन्सनि जे तसवुर खे त क़बूल कयो ऐं हुनजी तहक़ीक़ असांजे साम्हूं आंदी, ऐं हुनजे बुनियादु हुन 500 बूटनि जूं जिन्सूं असांजे साम्हूं आंदियूं। ही इज़ नोन एज फादर ऑफ बॉटनी। हिन थियोप्रासिस साइंटिस्ट खे बॉटनी जो फादर कंसिडर कयो वेंदो आहे, छो त हिन मुख़्तलिफ़ बूटनि जी तहक़ीक़ी जो बुनियादु रखियो ऐं हुनजी डिटेल असांजे साम्हूं आंदी। विज़ेलियस साइंटिस्ट जंहिंजो पीरियड 1514 AD खां 1564 AD जे विच में कंट्रीब्यूट थिए थो पियो, ऐं हिन अरसे जे दौरान जेका हिन बायोलॉजी जे फील्ड में अहम कंट्रीब्यूशन ॾिनी आहे उहा आहे त ही रोट ए बुक ऑन ह्यूमन बॉडी स्ट्रक्चर इन विच द डिस्क्राइब बोन, मसल्स एंड ऑर्गन इन डिटेल। इन विज़ेलियस साइंटिस्ट जेका अहम इंसानी जिस्म ते तहक़ीक़ कई आहे, उन में हुन घणे भाङे जेके इंसानी जिस्म जा उज़वा आहिनि उन्हनि जी बनावट ते तफ़सील ॾिनो आहे। उन्हनि में हॾनि जे बारे में मुतालिक़ कयो आहे, मसल्स जे बारे में, ऐं इवन जेके मुख़्तलिफ़ उज़वा आहिनि उन जे बारे में उन डिटेल में या तमामु तफ़सील में डिटेल ॾिनी आहे। उन खां पोइ नेक्स्ट साइंटिस्ट आहे असांजो विलियम हार्वी, जंहिंजो पीरियड ऑफ कंट्रीब्यूशन आहे 1578 AD खां 1657 AD ताईं। ऐं हिन जी अहम जेका कंट्रीब्यूशन आहे उहा आहे त ही डिस्क्राइब द ब्लड सर्कुलेशन इन ह्यूमन बॉडी। इंसानी जिस्म जे अंदरि जेका ब्लड सर्कुलेशन आहे उनजो तसवुर विलियम हार्वी ॾिनो, जंहिंजे बारे में हिन तहक़ीक़ कई ऐं हुनजो मुतालो करे असांजे साम्हूं तहक़ीक़ रखी। अॼु जेका ब्लड सर्कुलेशन जे बारे में असांजे साम्हूं ॼाण आहे उन में अहम किरदारु विलियम हार्वी साइंटिस्ट जो थिए थो पियो। उन खां पोइ नेक्स्ट साइंटिस्ट आहे असांजो कैरोलस लिनियस, जंहिंजो पीरियड ऑफ कंट्रीब्यूशन यानी बायोलॉजी फील्ड में तहक़ीक़ जो वक़्तु अचे थो उहो 1578 खां 1657 AD जे विच में आहे। ऐं हिन जी जेका अहम कंट्रीब्यूशन आहे या अहम जेका तहक़ीक़ आहे बायोलॉजी जे फील्ड में उहा आहे, ही गेव ए सिस्टम ऑफ बाइनोमियल नॉमेनक्लेचर। ही इज़ नोन एज फादर ऑफ टेक्सोनॉमी। हिन साइंटिस्ट जेका अहम तहक़ीक़ ॾिनी आहे उहा इहा आहे त जेका नाला रखण जो साइंटिफिक नेम रखण जो जेको तसवुर आहे, जीअं फ्रॉग जो नालो सॼो वेंदो आहे असां रानाटिग्रीना, ऐं सिरियन जे बूटे खे सॼो वेंदो आहे असांजो ब्रासिका कैम्पेस्टिस, ऐं इंसान जे लाइ जेको बेसिक साइंटिफिक नेम कंसिडर थींदो आहे होमोसेपियंस। इहे जेके साइंटिफिक नेमिंग जो जेको सिस्टम रखियो इहो असांजो कैरोलस लिनियस साइंटिस्ट रखियो, ऐं इन खे ई टेक्सोनॉमी सब्जेक्ट जो फादर कंसिडर थिए थो। ऐं टेक्सोनॉमी सब्जेक्ट छा आहे उन जे बारे में असां जेका ब्रांचिस ऑफ बायोलॉजी सब्जेक्ट आहे उन में ऑलरेडी मुतालो करे आया आहियूं, पढ़ी आया आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट साइंटिस्ट आहे चिल्ड्रन एंड जीवन। ही उहे बि साइंटिस्ट आहिनि जिन सेल थ्योरी जे अंदरि सेल में प्लांट जी ऐं एनिमल जी स्टडी करे असांजे साम्हूं तहक़ीक़ रखी। हिन जी कंट्रीब्यूशन चिल्ड्रन जो 1838 में जंहिं स्टडी कई प्लांट सेल जे बारे में, ऐं जीवन जंहिं 1839 में स्टडी कई एनिमल सेल जे बारे में, ऐं उन्हनि प्रपोज़ कयो सेल थ्योरी में इहो कंट्रीब्यूशन त जेके बि प्लांट्स आहिनि उहे सभु सेल जा ठहियल आहिनि ऐं जेके बि एनिमल्स आहिनि उहे बि सभु सेल जा ठहियल आहिनि। नेक्स्ट जेको साइंटिस्ट आहे
जंहिंजे बारे में असां डिस्कस कयूं था उहा लेस पेस्टियर। लेस पेस्टियर साइंटिस्ट जी जेका कंट्रीब्यूशन पीरियड आहे उहा 1822 खां 1895 एडी में, ऐं हिन जी जेका अहम तहक़ीक़ आहे त ही प्रूव दैट माइक्रोब्स आर फाउंड इन द एयर विच स्पॉइल द फूड आइटम्स। इन बैक्टीरिया ऐं जरासीम जे बारे में जेके माइक्रो ऑर्गेनिज़म या माइक्रोब्स आहिनि उन्हनि जे बारे में तहक़ीक़ कई ऐं इहो साबित कयो त माइक्रोब्स असांजी हवा में केतिरी तइदाद में मौजूदु आहिनि ऐं उहे असांजे खाधे में मुख़्तलिफ़ शयुनि ते असरअंदाज़ थियनि था ऐं उन्हनि खे ज़हरीलो या नुक़सानु पहुचाइनि था पिया। हुन खां पोइ नेक्स्ट साइंटिस्ट आहे एडवर्ड जेनर, जंहिं 1796 एडी में पंहिंजी तहक़ीक़ जो वर्क बायोलॉजी फील्ड में इंक्लूड कयो। हिन जी कंट्रीब्यूशन आहे ही इन्वेंटेड मेथड ऑफ वैक्सीनेशन अगेंस्ट स्मॉल पॉक्स। स्मॉल पॉक्स हिकिड़ी बीमारी रही आहे माज़ी में जिन तमामु वॾा नुक़सानात न हुया, उनजी वैक्सीन एजाद करण जो जेको सर वञे थो या जेको क्रेडिट वञे थो पियो उहो एडवर्ड जेनर साइंटिस्ट जे तरफ़ वञे थो। एडवर्ड जेनर खां पोइ नेक्स्ट साइंटिस्ट जेको असांजे ज़िक्र में आहे उहो आहे रॉबर्ट कोच। रॉबर्ट कोच जो साइंटिस्ट आहे जंहिं 1845 खां 1910 एडी ताईं वर्क कयो ऐं हिन जी कंट्रीब्यूशन अहम बायोलॉजी फील्ड में आहे त ही डिस्कवर्ड बैक्टीरिया एज ए कॉज़िस ऑफ मेन डिजीज़िस लाइक ट्यूबरक्लोसिस। हिन साइंटिस्ट जेका तहक़ीक़ कई उहा बैक्टीरिया ते कई ऐं उन बैक्टीरिया जे तहक़ीक़ खां पोइ बैक्टीरिया खे डिस्कवर करे ॾिनो ऐं उन जे बारे में इहो ॿुधायो त हीअ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु आहे ऐं जंहिंजे बुनियाद ते असांजे साम्हूं ट्यूबरक्लोसिस जंहिंखे त टीबीअ जी बीमारी सॾींदा आहियूं उनजो वजूदु साम्हूं आयो। हुन खां पोइ नेक्स्ट साइंटिस्ट आहे जोसेफ लिस्टर, जंहिंजी पीरियड ऑफ कंट्रीब्यूशन आहे 1860 ऐं हिन जेका अहम तहक़ीक़ आहे उहा आहे त ही मेड एंटीसेप्टिक मेडिसिन लाइक आयोडीन एंड कार्बोलिक एसिड। इन एंटीसेप्टिक मेडिसिन्स या दवाउनि ते तहक़ीक़ कई ऐं जानदारनि जे लाइ उन्हनि खे फ़ाइदेमंद साबित कयो ऐं उन इहा सजेस्ट कयो त हीअ यूज़ करे सघजनि था जेके बि असांजा जानदार मुख़्तलिफ़ अहिड़ियुनि बीमारियुनि जे करे मुतासिर थियनि था जंहिंमें एंटीसेप्टिक लेवल ते कंपोनेंट घुरिबल हूंदा आहिनि त हीअ उन्हनि जे बैक्टीरिया खे ऐं जर्म्स खे किल करे उन्हनि खे सपोर्ट कनि था पिया। उन खां पोइ जेका असांजी नेक्स्ट साइंटिस्ट आहे उहा रॉबर्ट हुक, जंहिंजी अहम कंट्रीब्यूशन आहे 1665 में डिस्कवर्ड सेल बेसिक यूनिट ऑफ लाइफ। माना जेको सेल ज़िंदगी जो बुनियादी एको आहे इहो तसवुरु ऐं इहो थीम जंहिं साइंटिस्ट ॾिनो उहो रॉबर्ट हुक हुयो। हुन खां नेक्स्ट साइंटिस्ट आहे चार्ल्स डार्विन, जेको 1859 सां ताल्लुक़ रखे थो। इन पीरियड में हुन अहम कंट्रीब्यूशन ऐं तमामु वॾी लेवल ते जेका असांजे साम्हूं पंहिंजी तहक़ीक़ रखी आहे उहा इहा त ही एक्सप्लेन कॉन्सेप्ट ऑफ इवोल्यूशन इन हिज बुक। हीअ जेको जानदारनि जो इवोल्यूशन जो जेको थीम आहे जेको तसवुरु आहे इहो चार्ल्स डार्विन ॾिनो हुयो ऐं इन तसवुर खे हिन पंहिंजी किताब ओरिजिन ऑफ स्पेशीज़ बाय नेचुरल सिलेक्शन में वधीक डिटेल में बुनियादी तरह सां वज़ाहत में रखियो आहे। इन कंट्रीब्यूशन ते मुख़्तलिफ़ साइंटिस्ट अॻिते तहक़ीक़नि में कंटिन्यू थी विया ऐं अलॻि अलॻि स्पेशीज़ ते हुननि वर्क करणु शुरू करे ॾिनो आहे। हुन खां हिनेक्स्ट साइंटिस्ट आहे ग्रेगर मेंडल, जंहिंजो पीरियड ऑफ कंट्रीब्यूशन आहे बायोलॉजी जे फील्ड में वर्क जो उहा आहे 1822 खां 1884 एडी में। हिन जी जेका अहम तहक़ीक़ आहे त ही कंडक्टेड एक्सपेरिमेंट ऑन पी प्लांट, ही फॉर्मुलेटेड द लॉज ऑफ द इनहेरिटेंस, ही इज़ नोन एज फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स। हिन जेनेटिकली जेके कंपोनेंट्स आहिनि इनहेरिटेंस आहिनि उन्हनि ते कमु कयो ऐं इहो साबित कयो त कीअं मुख़्तलिफ़ प्लांट जे अंदरि इनहेरिटेंस मटीरियल उनजे ॿिज मां मुंतकिल थी करे साॻे क़िस्म जो ई ॿूटो या पौधो जेको आहे उनखे तयारु करण में सपोर्ट करे थो पियो। या बुनियादी तरह सां इहे चऊं त हिनखे असां फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स सॾींदा आहियूं। जेनेटिक बुनियाद ते जेनेटिक सब्जेक्ट जेको आहे जंहिंखे असां बायोलॉजी जे ब्रांचिस में डिटेल में पढ़ी पिया आहियूं। जीन ऐं DNA RNA मटीरियल जेके प्लांट इनहेरिटेंस वर्किंग ते आहिनि उन ते तजुर्बो करे उनजी तहक़ीक़ असांजे साम्हूं आंदी, उहो साइंटिस्ट आहे ग्रेगर मेंडल। हुन खां नेक्स्ट साइंटिस्ट आहे असांजो विलियम लॉरेंस एंड विलियम हेनरी, जिन 1882 ईस्वीअ में कंट्रीब्यूशन कई या वर्क कयो या तहक़ीक़ कई। हुनजी कंट्रीब्यूशन अहम आहे दे डिस्कवर्ड एक्सरे क्रिस्टलोग्राफी टू अंडरस्टैंड द स्ट्रक्चर ऑफ द डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड। माना DNA ऐं RNA ख़ासि तौर ते DNA जी जेका स्टडी आहे उन्हनि जे बारे में उनजे स्ट्रक्चर एक्सरे ते शेप ऐं उनजी वर्किंग क्रिस्टल ते तहक़ीक़ कई, उन वर्क कयो। उनजी तहक़ीक़ असांजे लाइ तमामु फ़ाइदेमंद साबित थी आहे जेनेटिक जे फील्ड में। दे वर फादर एंड सन, हीअ जेको विलियम लॉरेंस आहे इहो फादर हो ऐं विलियम हेनरी जेको आहे इहो हुनजो सन रहियो आहे। इन्हनि जी जेका गॾियल तहक़ीक़ आहे इन शइ में तमामु घणी अहम रोल अदा कयो आहे। नेक्स्ट साइंटिस्ट आहिनि असांजा फ्रांसिस क्रिक ऐं जेम्स वेटसन। इन्हनि साइंटिस्ट जो जेको अहम वर्क आहे उहो 1953 एडी
में थियो हुयो। इन्हनि जी तहक़ीक़ इहा हुई त ही मतिलबु जेके ॿ आहिनि ही न ही टेक्निकली कंप्यूटर मिस्टेक आहे। फ्रांसिस क्रिक एंड जेम्स वेटसन ॿिन्ही डिस्कवर्ड द डबल हेलिक्स मॉडल ऑफ DNA एंड प्रूव दैट DNA इज फाउंड इन सेल्स ऑफ द ऑल लिविंग ऑर्गेनिज्म। इन्हनि DNA ते तहक़ीक़ कई ऐं इहो साबित थियो त इहो डबल हेलिक्स मटीरियल आहे ऐं हीउ समूरनि जानदारनि में मौजूदु आहे। इन ॿिनि साइंटिस्ट जी अहम फील्ड बि जेका कंट्रीब्यूशन जे वटि DNA RNA में आहे, जेनेटिक्स जे फील्ड में आहे, जिन में हुननि पंहिंजी तहक़ीक़ जो निचोड़ असांजे साम्हूं रखियो आहे। इन्हनि साइंटिस्ट जे वर्क खां पोइ तव्हांजे साम्हूं जेके असांजा नॉन मुस्लिम साइंटिस्ट आहिनि, जिन जी जेका अहम कंट्रीब्यूशन आहे ऐं जिन अहम रोल अदा कयो आहे, उन्हनि जी कुझु तस्वीरूं रखियल आहिनि। जीअं हीअ तस्वीर आहे एरिस्टोटल जिन हिस्टोरिया जे एनिमलिया जे बारे में डिस्कस कई, जेको किताबु आहे त इंसान ऐं जानवरनि जी जेका तारीख़ आहे उनजे बारे में तमामु हुन तबसरो कयो आहे। चार्ल्स डार्विन जंहिं एवोल्यूशन थ्योरी जे बारे में डिस्कस कई। हीअ असांजो जेको साइंटिस्ट आहे जंहिंजी असां वसफ़ी लेवल ते अॻ में वज़ाहत घटि करे आया हुआसीं, उनजी हिते बि तव्हांजे साम्हूं ॻाल्हि रखणु ज़रूरी आहे। हीअ जेको गैलीलियो साइंटिस्ट आहे, उहो साइंटिस्ट आहे जंहिं बायोलॉजी फील्ड में अहम कंट्रीब्यूशन पंहिंजी 1610 जे ईस्वी में दौरान में ॾिनी आहे ऐं उनजी जेका अहम कंट्रीब्यूशन आहे उहा इहा आहे त हिन माइक्रोस्कोप जेका खोजबीनी आहे उनखे इन्वेंट कयो, ईजाद कयो हुयो। उनखां पोइ हीअ आहे असांजो रॉबर्ट हुक जंहिं सेल थ्योरी ते डिस्कस कई हुई। उनखां पोइ विलियम हार्वे आहे, हीअ असांजो लॉरेंस पेस्टर आहे ऐं हीअ जेके असांजा ॿ साइंटिस्ट आहिनि वेटसन ऐं क्रिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.